नाज़रीन ग्लोबल राउंड अप सां गॾु मां तव्हांजी मेज़बान साइमा वहाब। नाज़रीन असां पंहिंजे प्रोग्राम में मजमूई तौर ते दुनिया जी इक़्तिसादी, मुआशी ऐं सियासी उन्हनि पहलुअनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में जिन मौज़ुअनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन में तालिबान अफ़गान हुकूमत में ॻाल्हियूं जेके डेडलॉक जो शिकार आहिनि उन ते बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं शाम जी सूरतहाल में जंगबंदी खां पोइ अमुन बरक़रार आहे। प्रोग्राम में शामिल कंदासीं अमरीका जे हवाले सां जेके हिन वक़्तु ते इलेक्शन हलंदड़ आहिनि उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। चीन 2016 साल के इक़्तिसादी साल जेको आहे उहो करार ॾिनो आहे। ॿियो त प्रोग्राम में शामिल कंदासीं अमरीका पाकिस्तान में स्ट्रेटेजिक ॻाल्हियूं। प्रोग्राम में उत्तर कोरिया ते पाबंदियुनि जे हवाले सां रिपोर्ट शामिल कंदासीं। ऐं नाज़रीन हाणे सभ खां पहिरीं ज़िक्र कंदासीं तालिबान अफ़गान हुकूमत में ॻाल्हियूं जेके आहिनि उहे डेडलॉक जो शिकार थियूं आहिनि। तालिबान पारां जेके शर्तूं रखियूं वयूं आहिनि उन्हनि खे मञणु अफ़गान हुकूमत लाइ नामुमकिन बणियल आहे। इन सूरत में ॻाल्हियुनि जो जेको मरहलो आहे उहो डेडलॉक जो शिकार आहे। अमरीका, चीन, पाकिस्तान ऐं अफ़गान हुकूमतुनि जे नुमाइंदनि गुज़िरियल महीने काबुल में 4 मुल्की इजलास खां पोइ ऐलान कयो हो त मार्च में अफ़गान हुकूमत ऐं तालिबान विच में पाकिस्तान में सिधी रीत ॻाल्हियूं थींदियूं, जंहिं बाद अमुन लाइ उमीदूं बहाल थियूं। ॻाल्हियुनि लाइ साज़गार माहौल पैदा करण लाइ चइनी मुल्कनि पारां कोशिशूं हलंदड़ आहिनि, पर उन दौरान अफ़गानिस्तान जे गादी वारे शहर काबुल ऐं कुनड़ में बम धमाकनि खां पोइ ॻाल्हियूं डेडलॉक जो शिकार थी वयूं आहिनि। छाकाणि त बम हमलनि बाद अफ़गान सदर अशरफ गनी वाज़े पैगाम ॾिनो हो त बेगुनाह माण्हुनि जे कातिलनि सां कंहिं बि ॻाल्हियूं न कंदा। अमुन ॻाल्हियुनि जे हवाले सां अफ़गान अमुन काउंसिल जे नए सरबराह पीर सैयद अहमद गिलानी पिणु का ख़ातिरी नाहे कराई। संदसि चवणो त अमुन ॻाल्हियुनि बाबति खेसि का वाज़े ॼाण नाहे। 4 मुल्की इजलास जी हिकमत अमली खां पोइ हिन महिल ताईं जी सूरतहाल मां उहा ॻाल्हि नज़र अचे पई त अफ़गान हुकूमत ऐं तालिबान पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहिनि। तालिबान जी ॾफेड़ी कार्रवाई अफ़गान हुकूमत जे सख़्त बयाननि मां मौजूदा सूरतहाल में अमुन क़ाइमु थींदे मुमकिन नथो लॻे। इन सिलसिले में पाकिस्तान में मुक़रर अफ़गानी सफ़ीर डॉक्टर उमर ज़ाख़िल वाल जो चवणु आहे कुझु क़ुवतूं नथियूं चाहिनि त ॿिन्ही मुल्कनि में अमुन क़ाइमु थिए। हुन चयो त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में अहिड़ा अंसर मौजूदु आहिनि जेके सूरतहाल ख़राब करण में मसरूफ़ आहिनि। संदसि चवणो त मुस्तक़िल अमुन जी बहाली लाइ सिर्फ़ हुकूमतुनि खे ई न पर समूरनि इदारनि ऐं अवाम खे साथ ॾियणो पवंदो त जीअं अमुन ॻाल्हियूं नतीजो ॾींदड़ साबित थियनि। वॉशिंगटन जे थिंक टैंक एटलांटिक काउंसिल पारां पाकिस्तानी नुमाइंदे शुजा नवाज़ बयान जारी कंदे चयो त पाकिस्तान पारां तालिबान खे ॻाल्हियुनि ते राज़ी करण जा इम्कान आहिनि। हुन चयो त इन अमल में अफ़गान हुकूमत जो वॾो अमल दख़ल आहे, पर उन जे बावजूदि हू भरपूर कोशिश करे रहिया आहिनि त ॻाल्हियूं मुअतल न थियनि। संदसि चवणो त अफ़गान हुकूमत को हाकारी रद्दमल ॾेखारे त जीअं ॻाल्हियुनि जी राह हमवार थिए ऐं तालिबान जो एतमाद वधे त जीअं ॻाल्हियूं नतीजो ॾेई सघनि। संदसि चवणो त तालिबान कुझु ॾियो ऐं कुझु वठो वारी पॉलिसी ते हली रहिया आहिनि। हिकु तरफ़ ॻाल्हियूं जारी आहिनि त ॿिए पासे तालिबान कार्रवायूं पिणु करे रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में अशरफ गनी लाइ तालिबान जा शर्त क़बूल करणु ॾुखियो आहे। इन सिलसिले में तालिबान पारां अमुन ॻाल्हियुनि खे अफ़गानिस्तान में परॾेही फ़ौज जी नेकाली सां मशरूत कयो वियो आहे। तालिबान अफ़गान हुकूमत खे वाज़े कयो त जेसीं ताईं परॾेही फ़ौज मौजूदु रहंदी तेसीं ताईं अमुन ॻाल्हियूं मुमकिन न थींदियूं। तालिबान तरदीदी बयान जारी कंदे चयो त मार्च में थींदड़ अमुन ॻाल्हियुनि में का बि सदाकत नाहे ऐं उहे सिर्फ़ अफ़वाहूं आहिनि। संदन चवणो त जेसीं ताईं अफ़गानिस्तान ते कब्ज़ो ख़तमु नथो थिए ऐं बेगुनाह कैदियुनि खे आज़ादु नथो कयो वञे तेसीं ताईं अमुन ॻाल्हियूं मुअतल रहंदियूं। जॾहिं त हुन खां अॻु तालिबान पारां क़तर में आलमी इदारे जी मेज़बानी में थींदड़ ॻाल्हियुनि में कुझु शर्त रखिया विया हुआ, जिन में परॾेही फ़ौज जी नेकाली, गॾियल क़ौमुनि पारां ब्लैक लिस्ट में शामिल तालिबान अॻवाननि जा नाला ख़ारिज करणु ऐं खेनि आज़ादी सां सफ़र करणु, क़तर में तालिबान ऑफिस जी बहाली ऐं अफ़गान मीडिया में अमुन अमल जे बारे में नाकारी प्रोपेगेंडा बंदि करण जहिड़ा शर्त शामिल आहिनि, जिन खे पूरो करण लाइ अफ़गान हुकूमत मुकमल राज़िबो ज़ाहिर न कयो आहे। गॾोगॾु तालिबान पारां कुझु सूबनि ते मुकमल कंट्रोल हासिल करण जो मुतालबो बि साम्हूं आयो। इन्हनि समूरनि शर्तुनि जो पूराओ अफ़गान हुकूमत लाइ मुमकिन नाहे ऐं न ई हू ईअं करण लाइ तयारु आहे। नाज़रीन तालिबाननि पारां जेके शर्तूं रखियूं वयूं आहिनि उन खां पोइ अफ़गान हुकूमत लाइ इहा शइ ॾुखी बणियल आहे त हिकु तरफ़ ॻाल्हियुनि जो जेको दौरु उहो हलंदड़ हुयो ऐं हिन महीने में जेके ॻाल्हियूं रिथियल हुयूं ऐं हिन समूरी सूरतहाल खां पोइ ॻाल्हियूं जेके आहिनि उहे डेडलॉक आहिनि। इन समूरी सूरतहाल ते आलमी ताक़तुनि पारां ॻणती ज़ाहिर कई वई आहे। ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं शाम जी सूरतहाल ते। नाज़रीन शाम में जंगबंदी खां पोइ मजमूई तौर ते अमुन बरक़रार आहे, जॾहिं त इन सूरतहाल में शामी अवाम पारां सुख जो साह खयो वियो आहे। नाज़रीन शाम जी सूरतहाल ते अचो थी रिपोर्ट ॾिसो।
शाम में गुज़िरियल 5 सालनि जी घरू वेड़ खां पोइ पहिरियों भेरो जंगबंदी थियण सां मुस्तकिल अमन जी हिकु उम्मीद पैदा थी आहे। शाम में फायरबंदी सबबि अवाम ख़ुशी जो इज़हार कयो ऐं उन जंगबंदी खे मुस्तकिल अमन जो बुनियाद तस्वुर कयो पियो वञे। रूसी ऐं यूरोपी मुल्कनि इन उम्मीद जो इज़हार कयो त शाम में गुज़िरियल ॾींहनि खां फायरबंदी जे नतीजे में मुकमल अमन क़ाइमु करण लाइ हाकारी माहौल पैदा थियो आहे। जंगबंदी खां पोइ आलमी ताक़तुनि में राब्ता पिणु थिया। राब्तनि में यूरोपी अॻुवाणनि इन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त शाम में पंहिंजो असर रुसूख़ इस्तेमालु कंदे इन मुआहिदे ते अमल खे यकीनी बणायो वञे। रूस ऐं अमरीका जी मदद सां शाम में फायरबंदी खां पोइ मामूली वाक़िया रिपोर्ट थिया, जॾहिं त शामी हुकूमत ऐं मुख़ालिफ़ ग्रुपनि पारां हिक ॿिए ते मुआहिदे जी भञकिड़ी जा इल्ज़ाम साम्हूं आया। शाम में गॾियल क़ौमुनि जे ख़ासि नुमाइंदे स्टीफन शाम में हलंदड़ वेड़ में माठार खां पोइ मुकमल ख़ात्मे लाइ जल्दी इजलास घुराइण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। कुझु ॾींहनि जी जंगबंदी खां पोइ गॾियल क़ौमुनि जे सलाहकार जॉन एग्लिट चयो त अहिड़नि इलाइक़नि में इमदादी सामान जी पहुच में कामयाबी मिली आहे जेके मुख़ालिफ़ टोलनि जे कब्ज़े में आहिनि। संदसि चवणु हो त दीरल ज़ोर में 2 लख माण्हू फाथल आहिनि, उन्हनि ताईं इमदादी सामान जी पहुच यकीनी बणाई वेंदी। अमन जी फिज़ा क़ाइमु थियण ते बरतानवी वज़ीर आज़म डेविड कैमरॉन रूसी सदर सां राब्तो करे शाम में फायरबंदी ते ख़यालनि जी ॾे वठि कई। गॾोगॾु मुआहिदे ते अमल थियण खे हिकु कामयाबी करार ॾिनो वियो। जर्मन चांसलर एंजेला मर्केल पिणु रूसी कोशिशुनि जी वाखाण कंदे नज़र आई। हुन पेरिस में फ्रांस जे सदर सां मुलाक़ात दौरान अहिड़नि ख़यालनि जो इज़हार कयो। उन मुलाक़ात में शाम में थींदड़ पार्लियामानी चूंडनि जे हवाले सां पिणु ॻाल्हि ॿोल कई वई। यूरोपी अॻुवाणनि जो चूंडनि बाबति मौक़िफ़ रूसी सदर खां मुख़्तलिफ़ हो। हुन 5 सालनि खां पोइ अमन क़ाइमु थियण ते शामी शहरनि पारां बशार उल असद ख़िलाफ़ पूरे मुल्क में मुज़ाहिरनि जो सिलसिलो ॿीहर शुरू थी वियो आहे। असद हुकूमत ख़िलाफ़ 2012 में मुज़ाहिरा थिया हुआ। कुझु सालनि जे वक़फ़े बाद ॿीहर बशार उल असद जी हुकूमत जे ख़ात्मे जो मुतालबो साम्हूं आयो आहे। नाज़रीन, शाम में जंगबंदी खां पोइ मजमूई तौर ते सूरतहाल बहितर आहे। आलमी ताक़तुनि जी कोशिशुनि रंग लाथो आहे ऐं उतां जी अवाम हिन वक़्त उते ख़ुशि आहे। जीअं त नाज़रीन अप्रैल में शाम में पार्लियामानी चूंडनि जे हवाले सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। हाणे ॾिसिजे त हिन सूरतहाल में जंगबंदी बरक़रार रहे थी या न। नाज़रीन, अमरीका में सदारती चूंडनि जे लाइ हिन वक़्त जेका उते माहौल सजियल आहे उते डोनाल्ड ट्रंप ऐं हिलेरी क्लिंटन पारां मजमूई तौर ते सरसी हासिल कई वई आहे। अमरीका में थींदड़ सदारती चूंडनि जे हवाले सां नह चोटी जा ज़ोर लॻी रहिया आहिनि ऐं मेंबरनि पारां अवाम खे ख़ुशि करण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं वाइदा साम्हूं अचनि पिया। अमरीका जी सदारती चूंडनि लाइ डेमोक्रेट्स ऐं रिपब्लिकन पार्टी जे हामिन पारां पंहिंजे पसंदीदा उम्मीदवारनि जी चूंड करण खां पोइ क्लिंटन ऐं डोनाल्ड ट्रंप ॿिन्ही पार्टियुनि जा मज़बूत तरीन उम्मीदवार बणिजी चुका आहिनि। अमरीका जी 11 रियासतुनि में डेमोक्रेट्स ऐं रिपब्लिकन जे हामिन पंहिंजनि पसंदीदा उम्मीदवारनि जी चूंड लाइ वोटिंग में हिसो वरितो। हिलेरी ऐं ट्रंप 7 रियासतुनि में कामयाबी हासिल कई। हिलेरी ऐं ट्रंप एलियामा, टेनेसी, आर्कनसास, मैसेच्यूसेट्स ऐं वर्जीनिया जी रियासतुनि में कामयाबी हासिल कई, जॾहिं त हिलेरी टेक्सास में बि कामयाब रही, जिते ट्रंप पंहिंजे मुख़ालिफ़ टेड क्रूज़ खे शिकस्त न ॾेई सघियो ऐं उते कामयाबी संदसि हिसे में न आई। डेमोक्रेट्स में हिलेरी जे मुक़ाबले में आयल बर्नी सैंडर्स ऐं रिपब्लिकन्स में डोनाल्ड ट्रंप जे मुख़ालिफ़ टेड क्रूज़ ॿिनि रियासतुनि में कामयाबी हासिल कई। टेड क्रूज़ टेक्सास खां सवाइ ओक्लाहोमा में बि कामयाब थियो, जॾहिं त मिनेसोटा जी रियासत में फतह रिपब्लिकन उम्मीदवार मार्क रोबियो जे हिसे में आई। वर्मोंट रियासत में हिलेरी खे बर्नी सैंडर्स हथां शिकस्त मिली। वर्मोंट बर्नी सैंडर्स जी आबादी रियासत आहे, हितां खेसि कामयाबी मिली, जेतोणीकि ओक्लाहोमा मां बि खेसि कामयाबी मिली। अमरीका जी 11 रियासतुनि में सुपर ट्यूज़डे वारे ॾियारे ते थियल वोटिंग में हिलेरी ऐं डोनाल्ड पंहिंजनि जमायतुनि पारां सदारती नामज़दगी लाइ मज़बूत तरीन उम्मीदवार लेखिया वञनि पिया। चूंड मरहलनि में कामयाबी बाद हिलेरी जो चवणु हो त हुन इलेक्शन में जेतिरो कुझु दाव ते लॻो अॻु में कॾहिं नाहे लॻो ऐं मुख़ालिफ़नि पारां जेके बयानबाज़ी कई हुई उहा पिणु अॻु कॾहिं न ॿुधी वई। मुख़ालिफ़नि जे बयाननि खेसि तमामु अज़ियत ॾिनी, पर उन जे बावजूदि हू अवामी वोटनि सां कामयाब रही। Thank you all so much. What a super Tuesday.
our country today, Democrats voted to break down barriers so we can all rise together. And I am so delighted to be here with you in Florida. I congratulate Senator Sanders on his strong showing and campaigning, and I'm grateful to all of you who voted for me, to the volunteers and organizers. I know you've worked your hearts out, and to all my friends, many of a lifetime who traveled to all the states to tell people about the candidate they knew, and to the hundreds of thousands of people who went to HillaryClinton.com to give what they could, most less than $100. Now this campaign moves forward to the Crescent City, the Motor City, and beyond. We're going to work for every vote, and we will need all of you to keep volunteering, contributing, doing everything you can, talking to your friends and neighbors, because this country belongs to all of us, not just those at the top. Not just to people who look one way, worship one way, or even think one way. America prospers when we all prosper. America is strong when we're all strong. डोनाल्ड पिण कामयाबी ते खुश थींदे दावा कई त हू रिपब्लिकन पार्टी के मुतहद कंदड़ शख्सियत साबित थींदो ऐं हू पार्टी जे अंदरूनी इख्तिलाफ़नि खे पोइते धिके ऐं हिलरी ख़िलाफ़ चूंड दंगल ते मुकमल ध्यान ॾींदो। डोनाल्ड ट्रंप पंहिंजे पुरएतमाद लहजे में चयो त जॾहिं चूंड मरहला ख़तम थींदा उन खां पोइ हू हिकु फ़र्द खे पंहिंजो हदफ़ बणाईंदो ऐं उहा हिलरी क्लिंटन हूंदी। Chris, thank you very much. I appreciate it. This has been an amazing evening. Already we've won 5 major states, and it looks like we could win 6 or 7 or 8 or 9. It's really been great. I want to congratulate Ted on the winning of Texas. He worked hard on it, and I know how hard he worked, actually. And so I congratulate Ted Cruz on that win. That was an excellent win. We're going to make America great again, folks. We're going to make it great again. And, you know, I watched Hillary's speech, and she's talking about wages have been poor, and everything's doing badly, but we're going to make it. She's been there for so long. I mean, if she hasn't straightened it out by now, she's not going to straighten it out in the next 4 years. It's just going to become worse and worse. She wants to make America whole again, and I'm trying to figure out what is that all about. Make America great again is going to be much better than making America whole again. So I just want to say that this was an exciting evening. It's so great to be in Florida. It's so great to be at Mar-a-Lago with friends and the press and the media and everybody. होॾां ट्रंप जे मुखालिफ़ रिपब्लिकन उम्मीदवार ऐं टेक्सास मां सेनेट जे मेंबर टेड क्रूज़ पंहिंजे मुखालिफ़नि खे चयो त हू नामज़दगी जी दौड़ मां ॿाहिरि थियनि त जीअं हू वधीक ताक़तवर अंदाज़ में ट्रंप जो मुक़ाबिलो करे सघे। अमरीकी सदारती चूंडुनि जे मरहलनि में कामयाबियुनि खां पोइ डोनाल्ड ट्रंप जी मक़बूलियत में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं सबबि ख़ुदि रिपब्लिकन पार्टी जे अॻूणनि अॻवाननि बि संदसि मुखालिफ़त कंदे खेसि सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो। मुख़्तलिफ़ अॻवान रिपब्लिकन पार्टी ऐं रिपब्लिकन जे वोटर्स खे अपील कंदे नज़र पिया अचनि त अगरि मुल्क खे बचाइणो आहे त ट्रंप जी ॻाल्हियुनि जो यकीन न करियो। कुझु मुखालिफ़नि पारां डोनाल्ड ख़िलाफ़ गैर मुहज़िब ॿोली इस्तेमाल कई वई। डोनाल्ड जी मुखालिफ़त में बयानबाज़ी त हलंदड़ आहे, पर संदसि शख़्सियत चूंड सबबि जिते कुझु हलकनि खे मुतासिर कंदड़ आहे त उते वरी हिकु नौजवान पारां खेसि क़त्ल करण जी ख़्वाहिश पिणु साम्हूं आई आहे। अमेरिका में रहंदड़ 23 सालनि जे मिस्री शागिर्द एलमदीन अल सैयद पारां ट्रंप खे मारण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई वई। संदसि चवणो त जेकॾहिं हू ट्रंप खे क़त्ल कंदो त दुनिया संदसि शुक्रगुज़ार थींदी। हुन अहिड़ी ख़्वाहिश जो इज़हार फेसबुक ते पंहिंजी राय जे इज़हार तौरु हिकु कॉमेंट में कयो, जंहिं सबबि खेसि मुल्क बदर करण जो चयो वियो आहे, जंहिं ते रद्दअमल में संदसि चवणु हो त हुन जो मतिलबु हरगिज़ अहिड़ो न हो ऐं संदसि राय खे क़ौमी सलामती जो ख़तरो न सम्झणु घुरिजे। डोनाल्ड जी मक़बूलियत जो सबबि ॼाणाईंदे अवामी हलकनि उन ॻाल्हि जो इज़हार पिणु कयो त हू सचो ऐं खरो माण्हू आहे ऐं अवाम संदसि अंदाज़ खे पसंदि कयो। ट्रंप जी मुखालिफ़त जी क़यादत मैट रोमनी करे रहियो आहे, जेको 2012 में ट्रंप जी मदद हासिल कंदड़ संदसि वेझो साथी तसवुरु कयो वेंदो हो।
पर मौजूदा सूरतहाल में रोमनी डोनाल्ड खिलाफ पुरजोश नज़र अचे पियो। डोनाल्ड चूंड मरहलनि में कामयाबियूं हासिल कयूं, जंहिं बाद हू तकरारी बयाननि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, पर उन जे बावजूद खेसि अवामी हलकनि जी पज़ीराई मिली रही आहे। अमेरिका में सदारती चूंडनि जे हवाले से डोनाल्ड ट्रंप हिलरी वाज़े बरतरी हासिल कई है, जॾहिं त मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां जेके बयान साम्हूं अचनि पिया डोनाल्ड जे हवाले सां, मजमूई तौर ते डोनाल्ड जी शख़्सियत जिते तज़ाद सां भरियल आहे उते अवामी हलकनि खे साराहियो बि आहे। ऐं नाज़रीन, आलमी मौज़ूअनि ते गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे, पर हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, अमेरिका में सदारती चूंडनि जे हवाले से तव्हांखे ॿुधायोसीं, जॾहिं मजमूई तौर ते 2016 साल के चूंडनि जो साल करार ॾिनो पियो वञे, जिते शाम में अप्रैल में चूंडूं रिथियल आहिनि, उते ईरान में जेके चूंड नतीजा अची चुका आहिनि ऐं ईरान जी मजमूई तौर ते जेका ऐवान आहे उन में जेके इस्लाह पसंद आहिनि उन्हनि खे कामयाबी मिली आहे। ऐं नाज़रीन, गॾोगॾु भारत में बि 5 रियासतुनि लाइ चूंडनि जो ऐलान कयो वियो आहे। नाज़रीन, ज़िक्र कंदासीं चीन जो। नाज़रीन, चीन साल 2016 खे इक़्तिसादी जंग जो साल करार ॾिनो आहे। चीन जी किरंदड़ मैशत जे हवाले सां हिन वक़्तु जेका उते सूरतहाल आहे, चीन जी हुकूमत पारां ॾुखिया फ़ैसिला करण जे हवाले सां इहे ख़बरूं अचनि पियूं त चीन जी किरंदड़ मैशत जे करे 2016 साल खे इक़्तिसादी जंग जो साल करार ॾिनो वियो आहे। चीनी वज़ीर आज़म ली कीचियांग हलंदड़ साल 2016 के मुल्क जे मुआशी तरक्की लाइ अहम करार ॾिनो आहे। चीनी वज़ीर आज़म नेशनल पीपल्स कांग्रेस जे सालियाने इजलास खे ख़िताब कंदे चयो त साल 2016 मुल्की तरक्की लाइ इक़्तिसादी जंग जो साल साबित थींदो। संदसि चवणो त ईंदड़ वक़्तु ॾुखियो आहे, तंहिं करे हिकमत अमली तहत हलणो पवंदो। चीन जी नेशनल पीपल्स कांग्रेस साल 2016 लाइ मुल्की तरक्की जी शिराह 6.5 खां 7% ताईं रखी आहे। वज़ीर आज़म तक़रीब में ख़बरदार कयो त मुस्तक़बिल में ॾुखी जंग विढ़णी आहे। बीजिंग में थियल इन सालियाने इजलास में मुल्क जी मुआशी ऐं सियासी एजेंडा तय कई वेंदी आहे। हीउ इजलास उन वक़्तु थियो आहे जॾहिं चीनी मैशत जी सघ कमज़ोर थींदी पई वञे ऐं मुल्की मैशत जो वॾो हिसो ॻरियुनि सनतुनि ऐं मैन्युफैक्चरिंग ते। इन सूरतहाल में चीनी सरकार मुस्तक़बिल जी हिकमत अमली जोड़ींदे हलंदड़ साल खे अहम करार ॾिनो आहे। ली जो चवणु हो त हलंदड़ साल खेनि ॾुखिया मसइला ऐं चैलेंजिस आॾो आहिनि, उन करे खेनि ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा ऐं ईंदड़ इक़्तिसादी जंग खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहणो पवंदो। संदसि चवणु हो त महांगाई में 3% इज़ाफ़ो कयो वेंदो, जॾहिं त बेरोज़गारी जी शिराह 4.5% रहंदी। सरकारी रिपोर्ट्स मूजिबि मुल्की दिफ़ा जे ख़र्चनि में 7.3% इज़ाफ़ो कयो वेंदो, जॾहिं त सरकारी इंटरप्राइज़िस में तरमीमूं ऐं कटौती पिणु कई वेंदी। हलंदड़ साल चीन में बेरोज़गारी जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। सरकारी अहलकार मूजिबि स्टील ऐं कोयले जी सनत में 18 लख मुलाज़मनि खे नेकाली ॾेई सघिजे थी। सख़्त फ़ैसिलनि खे नज़र में रखंदे चीनी अख़्तियारनि मुख़ालिफ़त जे नतीजे में अॻुवाट तयारी में आहे। हुकूमत मुख़ालिफ़ अॻवाननि जा अकाउंट्स बंदि करे छॾिया आहिनि, जॾहिं त हांगकांग में चीनी अॻवाननि जे तनक़ीदी किताबनि वारे इदारे ते छापो हयो वियो। हलंदड़ साल कांग्रेस खे मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पवंदो, जे सबबि मैशत ऐं स्टॉक एक्सचेंज में तवाज़ुन बरक़रार रखणु पिणु ॾुखियो बणियल आहे। साल 2015 में स्टॉक एक्सचेंज जी इंडेक्स में 3% घटिताई आई हुई, जंहिंमें हुकूमती कोशिशुनि बावजूद का तसली जोगी कामयाबी हासिल न थी सघी। गुज़िरियल साल चीन में तरक्की जी शिराह जो हदफ़ 7% रहियो, पर हिक जाइज़े मुताबिक़ उहा 6.9% रही सघी, जेका गुज़िरियल 25 सालनि में सभ खां घटि शिराह रही। नाज़रीन, ज़िक्र कंदासीं अमरीका ऐं पाकिस्तान में स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि जो। अमरीका ऐं पाकिस्तान में स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि जे हवाले सां फेबरवरी में जेको दौर थियो उन खां पोइ मजमूई तौर ते पाकिस्तान ऐं अमरीका इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो आहे त मजमूई तौर ते ख़िते में जेका दहशतगर्दी आहे उनखे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जोड़ी पवंदी ऐं पाकिस्तान में जेको ज़र्ब अज़ब ऑपरेशन हलंदड़ आहे, जंहिंजे नतीजे में अफ़गानिस्तान में काफ़ी हद ताईं अमुन बहाल थियो आहे ऐं इन ऑपरेशन खे वधीक अॻिते करण जी बि जेका हिकमत अमली जोड़ी वई आहे ऐं पाकिस्तान में जेके दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवायूं हलंदड़ आहिनि उनखे साराहियो वियो आहे।
पाकिस्तानी अमरीका में स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि जो उहो 6हों दौर हो। इजलास में अमरीकी पड़ी वज़ीर जॉन केरी पाकिस्तान पारां सरताज अज़ीज़ वफ़दनि सां गॾु शिरकत कई। ॻाल्हियुनि दौरान मैशियत, तवानाई, तालीम, साइंस, टेक्नोलॉजी, दहशतगर्दी जे कानूननि, सलामती, जोहरी ऐं बचाव वारनि शोबनि ते ख़्यालनि जी ॾे वच कई वई। हलंदड़ महीने अमरीका पाकिस्तान के 8 F-16 जहाज़ ऐं जदीद फ़ौजी सामान ॾियण जी मंज़ूरी ॾींदे चयो त उन सां पाकिस्तान खे दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण में वधीक मदद मिलंदी, जेका ॻाल्हि अमरीका जी क़ौमी सलामती लाइ पिणु अहम आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान अमरीका जो वेझो साथी आहे ऐं ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापन में छिकताइण बावजूदि स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। ॻाल्हियुनि दौरान अमरीका पाकिस्तान में हलंदड़ ऑपरेशन ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ हिकमत अमली जी वाखाण पिणु कई। अमरीकी पड़ी तर्जुमान मार्क टोनर जो चवणो त पाकिस्तान पंहिंजी धरती ते दहशतगर्दनि ख़िलाफ़ वॾियूं कार्रवायूं कयूं आहिनि ऐं हू इन हक़ीक़त खे तस्लीम कनि था दहशतगर्दी जे नेटवर्क्स खे तबाह करणो आहे ऐं उन्हनि जे ख़ात्मे सां क़ौमी सलामती ऐं ख़िते जी सलामती वाॻियल आहे। हुन चयो त पाकिस्तान में दहशतगर्दी जा वाक़िया घटिजण सां अफ़गानिस्तान में पुरतशदुद कार्रवायुनि में घटिताई थी आहे, तंहिं करे ही ऑपरेशन्स जारी रहण घुर्जनि। हुन पाकिस्तान सां लाॻापन खे बहितर बणाइण ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ सहकार वधाइण ते ज़ोर ॾिनो। हिते इहा ॻाल्हि यादि रहे त ॿिन्ही मुल्कनि विच में स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि जो सिलसिलो 2010 में शुरू थियो हो, पर 2011 में पाकिस्तान जे शहर एबटाबाद में अलक़ायदा सरबराह उसामा बिन लादेन ख़िलाफ़ अमरीकी स्पेशल फोर्सेस जे ॻुझे ऑपरेशन खां पोइ ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापन में छिकताइण वधी वई हुई ऐं ॻाल्हियुनि जो अमल सख़्तु मुतासिर थियो, जंहिंखां पोइ 2015 में ॻाल्हियूं बहाल थियूं ऐं स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि जो 5हों दौर इस्लामाबाद में थियो हो ऐं मौजूदा सूरतहाल में ॻाल्हियूं मामूल ते अचणु शुरू थियूं आहिनि। स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि जे हवाले सां नाज़े रिपोर्ट तव्हां ॾिठी ऐं नाज़े हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं उत्तर कोरिया जो। उत्तर कोरिया ते आलमी इदारनि पारां जेके पाबंदियूं लॻायूं वयूं आहिनि ऐं उन जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि जा ख़दशा साम्हूं आया आहिनि, उन खां पोइ समूरनि ख़दशनि खे रद्द कंदे उत्तर कोरिया जे हाइड्रोजन बम जे तजुर्बे खां पोइ मथस जेके पाबंदियूं लॻायूं वयूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां बाइकॉट जो बि इज़हार कयो वियो आहे। उत्तर कोरिया गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल पारां सख़्त पाबंदियूं लागू करण जे जवाब पंहिंजे फ़ौजी कमांडर्स खे कंहिं हमले लाइ तयार रहण जो हुकुम ॾिनो आहे। सरकार पारां हुकुम जारी कयो वियो आहे त जोहरी हथियार तयार रखिया वञनि त जीअं फौरी हमले जी सूरत में का कोताही न थिए। उत्तर कोरिया जा उहे सख़्त बयान मथस मुल्क ते आलमी पाबंदियूं लागू थियण जे रद्द अमल में साम्हूं आया आहिनि, जॾहिं त अमरीका उन रद्द अमल ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। पेंटागोन जे तर्जुमान कमांडर बिल अर्बन जो चवणो हो त उत्तर कोरिया खे इन क़िस्म जी हरकतुनि खां पासो करणु घुर्जे जंहिंसां ख़िते में छिकताइण वधे। आलमी दबाव बावजूदि उत्तर कोरिया पाबंदियुनि खे ॿिटो मयार करार ॾींदे पंहिंजे दिफ़ा ऐं ख़ुदि मुख़्तियारी जे हक़ ख़ातिर जौहरी हथियारनि खे वधाइण ते ज़ोर भरियो आहे। गॾियल क़ौमुनि जी नई नई सख़्त तरीन पाबंदियुनि खां पोइ उत्तर कोरिया मुख़्तसिर फ़ासिले ताईं मार कंदड़ रॉकेट जो तजुर्बो पिणु कयो आहे। गॾियल क़ौमुनि में अमरीका जी सफ़ीर समांता पावर रेफरेंडम खां पोइ सलामती काउंसिल खे ॿुधायो त उत्तर कोरिया पूरी दुनिया में वाहिद मुल्क आहे जंहिं 21वीं सदी में जोहरी तजुर्बो कयो आहे। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल पारां प्योंगयांग जे जोहरी ऐं बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम जे ख़िलाफ़ वधीक सख़्त पाबंदियूं लागू करण जे कुछ कलाकनि बाद उत्तर कोरिया मुख़्तसिर फ़ासिले ताईं मार कंदड़ केतिराई रॉकेट फायर कया। ॾखण कोरिया जी बचाव वारी वज़ारत मूजिबि हू रॉकेट फायर थियण जी जांच करे रहिया आहिनि। उन्हनि जी नोयत बाबति कुझु चवणु वक़्त खां अॻु हूंदो। उत्तर कोरिया पारां ही क़दम गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल तरफ़ां गॾियल तौर ते ठहराव जो रद्द अमल आहे। गॾियल क़ौमुनि में अमरीकी सफ़ीर जो चवणो त उत्तर कोरिया पंहिंजे अवाम जे बुनियादी ज़रूरतुनि ते ध्यानु न ॾेई रहियो आहे। संदसि ध्यानु रुगो जोहरी ऐं बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम ते आहे। संदसि चवणो हो त उत्तर कोरिया इन क़िस्म जे रवैये सां संगीन नतीजनि खे मुंहुं ॾींदो। हुन अमरीकी सदर गॾियल क़ौमुनि तरफ़ां खयल क़दमनि जी वाखाण कई आहे। संदसि चवणो हो त आलमी बिरादरी गॾियल तौर प्योंगयांग खे वाज़े पैगाम ॾिनो त उत्तर कोरिया जल्द ख़तरनाक प्रोग्राम बंदि करे पंहिंजे अवाम लाइ बहितर रस्ते जी चूंड करे। रिपोर्टुनि मूजिबि अमरीकी पड़ी वज़ारत पारां 5 शख़्सियतुनि ऐं 12 तंज़ीमुनि ख़िलाफ़ पाबंदियुनि जो ऐलान कयो वियो आहे। उन्हनि पाबंदियुनि में उत्तर कोरिया जे जोहरी तवानाई वारी वज़ारत जे मातिहत हलंदड़ सनत ऐं क़ौमी दिफ़ा वारी कमीशन पिणु शामिल आहे। अमरीका उन्हनि शख़्सियतुनि इदारनि जा समूरा असासा मुंजमद कंदो, गॾोगॾु संदसि कारोबारी सरगर्मियूं पिणु मुअतल रहंदियूं।
उत्तर कोरिया जिते आलमी बिरादरी ते नाराज़ आहे उते चीन पिण सख्त रवैयो अख्तियार कंदे उत्तर कोरिया ते पाबंदियुनि खे वधीक सख्त करण ते इतफ़ाक़ कयो। कुछ अरसे ताईं बुॾतर में रहण खां पोइ आख़िरकार चीन पंहिंजा सभु ख़दशा विसारे आलमी बिरादरी जो सहकारी थियो। चीन खे ख़तरो हो त आलमी पाबंदियुनि खां पोइ उत्तर कोरिया गैर मुस्तकिम थींदो, जंहिंजो वॾो असर संदसि मुल्क ते पवंदो। चीन वाज़े कयो त जेतोणीकि हू उन तरह जी पाबंदियुनि जो हामी नाहे जंहिंसां वसी पैमाने ते नुक़सान थियनि ऐं कंहिं मुल्क जो इस्तेहकाम ख़तरे में पइजी वञे ऐं मुआशी तौर बर्बाद थिए, पर उन जे बावजूदि हू उत्तर कोरिया ते अहिड़ियूं के बि पाबंदियूं न हणंदा जंहिंसां इंसानी बहरान पैदा थिए। नयुनि पाबंदियुनि में उत्तर कोरिया खां ईंदड़ वेंदड़ सामान जी मुकमल जांच कई वेंदी, जॾहिं त मुल्क खे रिवायती ऐं गैर रिवायती क़िस्म जे हथियारनि जी फराहमी ऐं विकिरो करण ते पाबंदी हूंदी, जॾहिं त उत्तर कोरिया खां कोयले ऐं ॿियनि मादनी शयुनि जे ख़रीद ते पिण पाबंदी हूंदी। नाज़रीन, उत्तर कोरिया में इक़्तिसादी पाबंदियुनि खां पोइ उत्तर कोरिया जी जेका हुकूमत आहे उन पारां इहो इज़हार कयो वियो आहे त इहे पाबंदियूं जेके आहिनि उहे गैर क़ानूनी आहिनि ऐं हू पंहिंजे दिफ़ा लाइ अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं कंदा रहंदा। नाज़रीन, प्रोग्राम में गुफ़्तगू तव्हां ॿुधी, इन ते पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। अलावाही।